अॼु अचो त अहिड़े मौज़ू ते पाण ॻाल्हायूं जंहिं मौज़ू ते तमामु घणो ॻाल्हायो वियो आहे ऐं तमामु घणो कुझु लिखियो बि वियो आहे। अञा ताईं जेको आहे माण्हू ॻाल्हाईंदा ऐं आउं सम्झां थो त इंसानु जेसि ताईं पंहिंजो पाण खे नथो सम्झी सघे, जेसीं हैवान ऐं इंसान जो फ़र्क़ु जेसीं माण्हू नथो सम्झी सघे, तेसि ताईं जेको आहे सो माण्हू पंहिंजी जेका उहा जेको क़दुरु आहे या जेका माण्हू जी जेका क़ीमत आहे जेका माण्हू जी, माण्हू उनजो अंदाज़ो उनजो को लॻाए सघंदो उन में केतिरी सिघ आहे माण्हू में। ऐं पंहिंजे जेको ॾाह पिया जेके ॾस आहिनि जेके असांखे लतीफ़ साईं ॾिना आहिनि, जेके कबीर साईं ॾिना आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां सवाइ ॿिया बि दुनिया जा तमामु वॾा आलिम माण्हू पिया आहिनि। खलील जबरान जो जेको आहे ब्रोकन विंग्स भॻल खंभड़ाटियुनि वारो जेको नाविल आहे या दी प्रॉफिट आहे, उहे बि ॾाढा ख़ूबसूरत नाविल आहिनि। उन में बि ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। टैगोर साहिबु आहे, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर उहो थींदो तॾहिं जे तव्हां असांजे चैनल ते ईंदा आहियो, उनखे सब्सक्राइब कंदा। ऐं अॼु त सभिनी दोस्तनि खे जेको आहे सो उमाणियो आहे मैसेज, उहो पाण बि ॾिसो ऐं पाण बि जेको आहे सो पंहिंजा पंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि टैग कयो त अचो ॾिसो त हीउ जेको आहे सो नओं नियापो राणे मुला रात को नओं नियापो आयो, लदीसूं लतीफ़ चए कना ॾातर ॾात कान पुछे थो ज़ात जे आयासीं अॻियां। सभु असांजा आहियो, सभु पंहिंजा आहियो, सभु प्यारा ऐं प्रिय आहियो। अचो त तव्हांखे हीअ जेका वॾ आहे, हीअ जेको वटि आहे लतीफ़ जो कबीर जो, उहो तव्हांखे ॾींदो। हाणे इहो अॼु पाण जेको आहे सो कबीर साहिब खां पुछूं था ऐं लतीफ़ साईं खां पुछूं था त माण्हू ऐं जानवर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जॾहिं त जेको आहे सो माण्हू जे लाइ आमतौर ते चयो वेंदो आहे त माण्हू सोशल एनिमल आहे, माना हू जीअं आहिनि पंहिंजो जानवर आहिनि, उन्हनि जो पंहिंजो क़ाइदो कानून आहे, उहे झंग में रहनि था भई जानवर। ऐं माण्हू आहे, उहो माण्हू जेको आहे सो वरी पंहिंजो समाज ठाहे रहे थो ऐं उन माण्हू जी जेका आहे सो जेका ज़िंदगी आहे या माण्हू जो जेको कवर आहे जेको माण्हू जी ज़िंदगी जो, उनखे दुनिया छॾींदा आहे उनखे। ऐं जानवर जेको आहे सो जानवर जिते रहे थो उनजो पंहिंजी जाइ आहे, उनजी टेरिटरी आहे पंहिंजी उनजी, पोइ उनखे वरी झंग छॾींदा आहियूं, झंगल छॾींदा आहियूं, ॿेला छॾींदा आहियूं, बर बयाबान छॾींदा आहियूं उनखे। त उनजे करे जेको आहे सो जानवर ऐं माण्हू में फ़र्क़ु कहिड़ो आहे। माना जानवर आहे उहो ॼमे थो, उनखे केरु न केरु ॼणे थो, पोइ उहो जेको आहे सो खाए थो पीए थो, हिकिड़े ॾींहुं मरी थो वञे, ॿ टे बचा ॼणे। माण्हू बि ईअं ई थो करे, माण्हू बि जेको आहे सो उनखे केरु ॼणे थो, पोइ उहो वरी जेको आहे सो कंहिंखे न कंहिंखे ॼणे थो, पोइ शिकार करे थो, पोइ उहो पाण बि खाए थो, ॿचनि खे बि खाराए थो, हिकिड़े ॾींहुं मरी थो वञे। ईअं जानवर बि ईअं थो करे, माण्हू बि ईअं थो करे। फ़र्क़ु कहिड़ो आहे। उहो जानवर आहे, उहो जानवर जेको आहे सो उहो घर करे नथो रहे, माण्हू आहे उहो घर करे रहे थो। जानवर आहे उहो कपिड़ा पाए न पाए उन सां हुनजो को वास्तो कोन्हे को। ऐं माण्हू आहे उहो माण्हू कपिड़ा पाए थो, गर्मी थिए थी त गर्मी जहिड़ा कपिड़ा पाए थो, सर्दी थिए थी सर्दी जहिड़ा कपिड़ा पाए थो। ऐं माण्हू आहे उन में फज़ीलतूं आहिनि, उन में अख़लाक़ आहे ऐं बाक़ी प्यारु आहे, उहो जानवर बि करे थो, माण्हू बि करे थो। पर माण्हू जे प्यार ऐं जानवर जे प्यार में जेको आहे सो फ़र्क़ु आहे। त उन ॻाल्हि खे कीअं जेको आहे सो कबीर साहिबु जेको आहे सो उनखे एक्सप्रेस कीअं थो करे। माना उहो अचो त कबीर साहिब खां पुछो। कबीर साहिब थो चए त जानत को दुख आहे, छो त माण्हू में मुख़्तलिफ़ अहसास आहिनि, कैफ़ियतूं आहिनि, जज़्बा आहिनि। ऐं माण्हू में जेका दुनिया आहे माण्हू जी, उहा जेको आहे सो माण्हू अञा ताईं ॾिठी कोन्हे का। जानवर जो जेको आहे सो खाइण पीअण खां सवाइ ॿियो को मसइलो ई कोन्हे को। बसि उनखे इहो आहे उनखे केरु मारे न, तफ़ जो उनखे हक़ु आहे, उहो पंहिंजो पाण खे बचाईंदे ॿिए कंहिंखे मारे थो वञे। ऐं माण्हू ऐं जानवर जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो इहो आहे त जानवर जो सोच वीचार सां वास्तो कोन्हे को, अकुल सां वास्तो कोन्हे को, उनजो इल्म सां उनजो वास्तो कोन्हे को। महदूद हिकिड़ी उनजी ज़िंदगी आहे, महदूद उनखे इल्मु मिलियो आहे, अकुल मिलियो आहे, एतिरो उनखे ॼाण आहे त बुख लॻंदी मूंखे खाइणो आहे, कीअं खाइणो आहे, किथां खाइणो आहे। लाज़मी जानवर आहे उहो उनखे जॾहिं बुख लॻंदी, जेकॾहिं ढोर आहे उहो वञी जेको आहे सो कंहिं न कंहिं जेको ॿनी में पवंदो, इहो न सोचींदो त मुंहिंजे मालिक जी ॿनी आहे या दुश्मन जी ॿनी आहे। पर माण्हू जॾहिं गाह करणु वेंदो त उहो सोचींदो त पंहिंजी ॿनी मां गाह करियां, ॿिए जी ॿनी मां गाह न करियां। जेकर ॿिए जी ॿनी मां गाह कंदो त हुनखे चोरी लिखियो वेंदो, माना उहो ॾोह में शामिलु थी वेंदो। जानवर जो हिन ॻाल्हि सां वास्तो कोन्हे त ॾोह या सवाब आहे, हुनखे पेट भरिणो आहे। कबीर साहिबु चवे थो त जानत को दुख आहे, जेको ॼाणे थो उनखे तकलीफ़ थिए थी, अजानत को सुख आहे। जेको अणॼाण जेको माण्हू आहे, जंहिंखे का ॼाण ई कोन्हे का त जेको आहे छा ज़िंदगी छा थींदी आहे, पंहिंजो छा थींदो आहे, परायो छा थींदो आहे, उनखे कहिड़ी ख़बर।
जानत को दुख है अजानत को सुखराज। कि मूर्ख बेचारा क्या करे, मूर्ख चइबो अणजान खे, जेको बेवकूफ़ आहे, जेकॾहिं माण्हू आहे जेकॾहिं उहो चरियो आहे त उन जो इन ॻाल्हि सां कहिड़ो वास्तो थी, हीउ जेको आहे सो नुक़सानु थो करे या फ़ाइदो थो करे। उनखे पंहिंजे फ़ाइदे जी वधि में ख़बर हूंदी, ॿिए जे फ़ाइदे सां उनजो को वास्तो कोन्हे को। पर माण्हू जेको कॉन्शियस माण्हू आहे, माण्हू जेको महज़ब माण्हू आहे, ऐं जेको माण्हू जानवर मथां निकितो आहे, छो त हिकिड़ो फेज़ त माण्हू जो जानवर वारो आहे, जीअं खाइणु पीअणु ॼमणु ॼणणु ऐं जेको आहे सो इहो जेको आहे माण्हू ऐं जानवर में को फ़र्क़ु कोन्हे। पर ॿियो जेको माण्हू जो ज़िंदगी जो फेज़ आहे उहो कहिड़ो आहे, उहो माण्हू जेको आहे सो रहम बि करे थो, उहो माण्हू प्यार बि करे थो, उहो माण्हू महज़ब बि आहे, उहो माण्हू सिस्टम बि ठाहे थो, उहो माण्हू स्टेट बि ठाहे थो, हुकूमतूं बि ठाहे थो, ऐं उनखां पोइ जेको आहे उहो क़ाइदे क़ानून तहत हले थो। उहो जानवर जेको आहे वणु आहे, फर्ज़ वणु आहे, उहो पंहिंजे जेको आहे सो जिते आहे उते बीठो हूंदो। उनखां हाणे उन ॻाल्हि खे लतीफ़ साईं कीअं थो ॿुधाए। कबीर साहिबु चए थो त मूर्ख वीचारा क्या करे जिन पेट भरण सूं काज। जेको मूर्ख आहे उनखे पेट भरणो आहे, पेट भरण खां वधीक पंहिंजो आहे पराओ आहे, नुक़सानु थींदो फ़ाइदो थींदो, उन सां जो को वास्तो कोन्हे को। माना ॻाल्हि चिटी थी वई हली त जेको ॼाणे थो उनखे ई तकलीफ़ थींदी, जेको अणॼाण आहे उनखे को बि अहसासु कोन्ह थींदो, उनखे का बि तकलीफ़ कोन्ह थींदी। हाणे इन ॻाल्हि जो मिसाल वरी कीअं जेको आहे लतीफ़ साईं ॾिए थो। लतीफ़ साईं चए थो सूंहप में सप घणा, सूंहप में सप घणा मुंझण माखी हो। सूंहप चइबो आहे रस्ते खे, ॼाण खे चइबो आहे। सूंह माना रस्तो, सूंहप में सप घणा, सप माना नांग, मुंझण माखी हो। माना बाक़ी जेको मुंझी थो पवे जेको माण्हू उहो भले माखी वेठो खाए, उनखे का ॻणती कोन्हे के सॼी दुनिया तबाह थी वञे, ग़रक़ थी वञे, उन माण्हू जो उन सां को वास्तो ई कोन्हे को। जेको बेवकूफ़ माण्हू आहे, जेको बेहिस जेको माण्हू आहे, उन माण्हू जो इन ॻाल्हि सां को वास्तो ई कोन्हे त दुनिया में छा थो थिए छा नथो थिए। ॾिसो परो तहीं पोइ कि ख़बर उनखे पवंदी कि परो तहीं पोइ जो उझी पियो उन तां। जेको माण्हू उझी पियो वाट ते अची वञे, मैदान ते अची वञे ऐं नांग ते पेर पइजी वञे त उनखां पोइ ख़बर पवे त हा सूंहप छा थींदी आहे, ॾाहप छा थींदी आहे, अकुल छा थींदो आहे, इल्मु छा थींदो आहे। हाणे इहो सिलसिलो जारी आहे। महिरबानी तव्हांजी, वरी ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं।